मौलाना अब्दुल जलील साहब अलहम्द खो वन्नास ताईं पूरे कुरान पाक जो दर्स दिनो आ। चो अल्हम्दुलिल्लाह। हाँ जे तकरीब में ता आयो आखिरी 2 सूरतुन जो दर्स आ, माना 3.5 साल हिन कुरान जो दर्स दिनो आ। हाँ साईं चो ता आखिरी 2 सूरतुन जो दर्स दियो त कुरान जे तफसीर जो खत्म थे। अल्लाह साईं केडी बेहतरीन मजलिस तहां के दिनी आ। जी खत्म बुखारी शरीफ थी दो ना, ये खत्मुल कुरान जी तकरीब आ। साईं 3.5 साल कुरान जो सिंधी में दर्स दिनो आ, दर्स कुरान। साईं चो आखिरी 2 सूरतुन जो ता दर्स दियो जी मुझे कुरान पाक जो दर्स पूरो थे तो पो इन एडी वडी नेमत ता अल्हम्दुलिल्लाह चो ना, वडे आवाज सा अञा 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 वडे आवाज सा एडी वडी सादत रब करीम तहां के दिनी आ जो तहां कुरान पाक जे दर्स जे आखिरी तकरीब में शरीक है। इन करे मां पहिरों 2 सूरतूं पढ़ंदुसि, तहां सब मूंसां गॾु पढ़ंदो। सही आ? 3 भेरा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ये सूरतूं पढ़ी रोजानो पांजे मथो दम कंदा होया, या सुन्नत आ। 3 भेरा पढ़ंदा से वरी करे पांजे जिस्म ते दम कंदो जी उन सुन्नत भी अमल थी वने। उन को पो मां तर्जुमो ऐं तफसीर बयान कंदुसि ऐं ता अल्लाह पाक को दुआ घुरो तो फकीर कासिम अब्दुल जलील वट मां अचा। अल्हम्दुलिल्लाह हिक डी में मां पूरे पारे जो दर्स दी वेंदो। अल्हम्दुलिल्लाह 10 साल मां अल्हम्द को वन्नास ती पूरो तफसीर पढ़ायो आ। अल्हम्दुलिल्लाह पो मां हिक पारो पढ़ाया, हिन को किराओ भी न वठा अल्लाह जो कसम, ऐं मां पूरो कुरान पाक जो दर्स दिया। अल्हम्दुलिल्लाह पो आहिन के जे इरादो कन त असां पूरे कुरान पाक जे दर्स में वेहंदासीं। हाँ साईं रूहुल अमीन मुझो दोस्त आ। साईं चो तो हिक के बुधाइण जे ला दर्स दिबो आ ऐं उहो वडो कदरदान आ। दुआ घुरो तो अल्लाह कबूल करे। आमीन तो चो बाबा, सब आमीन तो चो बाबा। हाने दर्स कुरान जे नियत सा पहिरों सुन्नत अमल करण जे नियत सा मां ये 2 सूरतूं 3 भेरा पढ़ा तो सब मूंसां गॾु पढ़ो। उन को पो जो तर्जुमो थींदो, उन को पो मुख्तसर तफसीर थींदो। असल बयान साईं आलिम सगोरा पोइ ते मौजूद हिन, उहे बयान कंदा। मां इंशाअल्लाह मुख्तसर बयान कंदुसि, पर तहां सब तवज्जो सां वेंदो सिर्फ कंहिंखे ख़ुशि करण जे लाइ। अल्लाह जो नालो तो खणो। अल्लाह पाक जे नाले में बरकत आ। तबारक अस्मु रब्बिक, अल्लाह जे नाले में बरकत आ। अशद आंगुर खणी करे हिया फाड़े करे चओ कंहिंजे लाइ दर्स कुरान, कंहिंजे लाइ वाइज़, कंहिंजे लाइ जलसो, कंहिंजे लाइ तकरीर, कंहिंजे लाइ सखावत, कंहिंजे लाइ नमाज, कंहिंजे लाइ रोज़ो, कंहिंजे लाइ हज, कंहिंजे लाइ ज़कात, कंहिंजे लाइ जिहाद, कंहिंजे लाइ शहादत, कंहिंजे लाइ हेॾो ख़र्च, कंहिंजे लाइ हेॾी थधि में तहां वेठा आहियो, कंहिंजे लाइ। दुआ घुरो तो अल्लाह हिन के धंधो ऐं कारोबार न बढ़ाए, अल्लाह पांजे रहमत सां हिन के कबूल फरमाए। आमीन चो आमीन। दुआ घुरो तो अल्लाह पाक हिन के ज़बान सां लफ्ज़ चो कबूल फरमाए। दुआ घुरो तो अल्लाह से असांजे हिन नौजवान मौलाना अब्दुल जलील साहब जी खिदमत के जे 3.5 सालन में अलहम्द को वन्नास ताईं पूरे कुरान जो दर्स दिनो आ। अज उन जी आखिरी तकरीब आ। दुआ घुरो तो अल्लाह इन दर्स ॾियण के कबूल फरमाए। हाणे मां सूरतूं पढ़ा तो मूंसां गॾु पढ़ो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। सब पढ़ो बाबा वॾे आवाज़ सां। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल अऊज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा खलक व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रि नफ़्फ़ासाति फ़िल उक़द व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल अऊज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा खलक व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रि नफ़्फ़ासाति फ़िल उक़द
व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल अऊज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा खलक व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रि नफ़्फ़ासाति फ़िल उक़द व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सब पढ़ो, को भी खामोश न रहे, सब मुँह संगल पढ़ो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वस्वासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फ़ी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन्नास। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वस्वासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फ़ी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन्नास। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वस्वासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फ़ी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन्नास। कुरान पाक ख़त्म थी दुआ तो अल्लाह से दुआ कबूल कंदो। ऐं कुरान पाक जी वॾे में वॾी दुआ इहा आहे त अल्लाह हिन कुरान खे मुंहिंजो क़ब्र जो साथी बणाए। हाणे उहा कुरान पाक जे ख़त्म वारी दुआ घुरूं था। हाणे तव्हां हथ खणी करे मूंसां गॾु इहा दुआ पढ़ंदव, पर पहिरियों अल्लाह जा नाला मूंसां गॾु पढ़ंदव, पर मुंहुं हेठि करे वेहंदव, छो त हाणे दुआ थी शुरू थिए। असुल दुआ आहे। हथ खणो, पहिरियों अल्लाह जा नाला मूंसां गॾु पढ़ो, पोइ इहा दुआ पढ़ो, उन खां पोइ इंशाअल्लाह दर्स कुरान थींदो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। आवाज़ सां, आवाज़ सां। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हू अर्रहमान अर्रहीम अल-मलिक अल-कुद्दूस अस्सलाम अल-मुमिन अल-मुहैमिन अल-अज़ीज़ अल-जब्बार अल-मुतकब्बिर अल-खालिक अल-बारी अल-मुसव्विर अल-गफ्फार अल-क़हार अल-वहाब अल-रज़्ज़ाक़ अल-फत्ताह अल-अलीम अल-क़ाबिज़ अल-बासित अल-ख़ाफ़िज़ अल-राफ़िअ अल-मुइज़्ज़ अल-मुज़िल अल-समीअ अल-बसीर अल-हकम अल-अदल अल-लतीफ़ अल-ख़बीर अल-हलीम अल-अज़ीम अल-गफ़ूर अल-शकूर अल-अली अल-कबीर अल-हफ़ीज़ अल-मुक़ीत अल-हसीब अल-जलील अल-करीम अल-रक़ीब अल-मुजीब अल-वासिअ अल-हकीम अल-वदूद अल-मजीद अल-बाइस अल-शहीद अल-हक़ अल-वकील अल-क़वी अल-मतीन अल-वली अल-हमीद अल-मुहसी अल-मुबदी अल-मुईद अल-मुहयी अल-मुमीत अल-हय्य अल-क़य्यूम अल-वाजिद
अल माजिद अल वाहिद अल अहद अल समद अल कादिर अल मुक्तदिर अल मुकद्दिम अल मुअख्खिर अल अव्वल अल आखिर अल ज़ाहिर अल बातिन अल वाली अल मुतआली अल बर अल तव्वाब अल मुंतकिम अल अफू अल रऊफ मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम अल मुक़सित अल जामि' अल गनी अल मुगनी अल मानि' अल ज़ार अल नाफ़ि' अल नूर अल हादी अल हादी अल हादी अल हादी अल हादी अल हादी अल बदी अल बदी अल बदी अल बाकी अल वारिस अल रशीद अल सबूर जल्ल जलालुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद। दुरूद शरीफ मुसागर पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा अनिस वहशती फी क़ब्री। अल्लाहुम्मा अरहमनी बिल क़ुरानिल अज़ीम वजअलहु ली इमामन व नूरन व हुदन व रहमह। अल्लाहुम्मा ज़क्किरनी मिन्हु मा नसीत वअल्लिमनी मिन्हु मा जहिल वर्ज़ुक़नी तिलावतहु आना अल-लैल व आना अन-नहार वजअलहु ली हुज्जतन या रब्बल आलमीन वलिल्लाहिल हम्द अव्वलन व आखिरन व ज़ाहिरन व बातिना। रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना औ अख्ताना। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। रब्बि जअलनी मुक़ीमस सलाह व मिन ज़ुर्रियती। रब्बना व तक़ब्बल दुआ। रब्बना इग़फ़िर ली व लिवालिदैया व लिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। ए अल्लाह तुझी बख्शिश असांजे गुनाहन को ज़्यादा है। ए अल्लाह तुझी बख्शिश असांजे गुनाहन को ज़्यादा है। ए अल्लाह तुझी बख्शिश असांजे गुनाहन को ज़्यादा है। ए अल्लाह तुझी रहमत असांजे अमलन को ज़्यादा है। ए अल्लाह तुझी रहमत असांजे इल्म अमल को ज़्यादा है। ए अल्लाह तुझी रहमत असांजे दुआउन को ज़्यादा है। ए अल्लाह बख्शिश ने रहमत जो मामलो फरमा। ए अल्लाह पंहिंजी रहमत सां असां सभिनी खे मुआफ़ फरमा। या अल्लाह कुरान पाक जो दर्स पूरो थियो आहे। या अल्लाह इन नौजवान आलिम दीन अब्दुल जलील साहब दामत बरकातुहुल आलिया। अल्लाह तुझे रज़ा जे लाइ कुरान पाक जो दर्स अलहम्द खां वन्नास ताईं ये 3.5 सालन जो सफ़र इख्तिताम ते पहुतो आहे। ए अल्लाह तू कुरान जे इख्तिताम ते दुआऊं क़बूल कंदो आहे। ए अल्लाह तू सख़ी आहे। ए अल्लाह तू सख़ीन खे पैदा कयो आहे। ए अल्लाह हे दोस्त हथ कयूं वेठा आहिनि। ए अल्लाह के वॾी उमिरि वारा आहिनि के मासूम आहिनि। ए अल्लाह सभु तोखे राज़ी करण जी नियत सां ए अल्लाह तोखे पुकारे रहिया आहिनि। ए अल्लाह तोखे यादि करे रहिया आहिनि। ए अल्लाह असां तोखां जन्नत जो सुवाल था कयूं। ए अल्लाह असां तोखां जन्नतुल फिरदौस जो सुवाल था कयूं। ए अल्लाह जन्नतुल फिरदौस जो सुवाल था कयूं। ए अल्लाह जहन्नम को पनाह था घुरूं। ए अल्लाह तुझे नाराज़गी है जहन्नम को पनाह था घुरूं। ए अल्लाह तुझे नाराज़गी है जहन्नम को पनाह था घुरूं। ए अल्लाह असां सभिनी खे मुआफ़ फरमा। या अल्लाह असांजे मरहूमन खे मुआफ़ फरमा। ए प्यारा अल्लाह असां सभिनी खे पंहिंजे प्यार ऐं मोहब्बत जे क़ाबिल बणा। ए अल्लाह असांखे क़ुरान पाक जो आलिम बणा, हाफ़िज़ बणा, आमिल बणा, मुबल्लिग बणा, नाशिर बणा, मुफ़स्सिर बणा, हामिल बणा। ए अल्लाह क़ुरान जो सभु निस्बतूं नसीब फरमा। ए प्यारा अल्लाह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके भलायूं घुरियूं सभु नसीब फरमा।
हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बुराइन को पनाह गुरी सभनी बुराइन को बचा, कर्जन मर्जन ए गुनाहन को नजात अता फरमा। ए अल्लाह असां सभनी के औलिया अल्लाह में दाखिल फरमा, तन्हाई जा गोढ़ा नसीब फरमा, तन्हाई जा गोढ़ा नसीब फरमा, तन्हाई जो जिक्र नसीब फरमा, तन्हाई जे गुनाहन को बचा। ए अल्लाह ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, न गुनाहन को बची सघूं था न नेकी करे सघूं था, तुझे मदद को बगैर मदद फरमा। ए अल्लाह तोखे तुझे पाक नालन जो वसीलो आ, तू पाण फरमायो आ लिल्लाहिल अस्माउल हुस्ना फदउहु बिहा। अल्लाह के उनके पाक नालन जे वसीले सां सॾियो। ए अल्लाह सॾे रहिया हो। ए अल्लाह तू कबूल करण वारो आ। ए रज़ाक सभिनी के रिज़्क़ में बरकत दे। ए गफ़ार सभिनी के मुआफ़ फरमा। ए करीम सभिनी जे मथो पंहिंजे करम नवाज़ी जो मामलो फरमा। ए रहमान रहीम पंहिंजे रहमत जा वॾा फुड़ा मींहं वसाए। ए अल्लाह वॾे में वॾी दुआ है। ए अल्लाह राज़ी थियो। ए अल्लाह राज़ी थियो। ए अल्लाह राज़ी थियो। ए अल्लाह राज़ी रहो। ए अल्लाह राज़ी रहो। ए अल्लाह राज़ी रहो। ए अल्लाह मुफ्त में अखियूं ॾिनई, मुफ्त में ज़ुबान ॾिनई, मुफ्त में उज़वा ॾिनई, मुफ्त में हयाती ॾिनई। या अल्लाह मुफ्त में माफ़ कंदे तो केर पुछंदो। अल्लाह तुझो हबीब तो को दुआ तो घुरे। अल्लाहुम्मा इन्नी असअलुका ऐनैन हत्ता लतैन तस्क़ियानिल क़ल्ब बिज़ुरूफ़ि दमा। मूंखे अहिड़ियूं अखियूं ॾे जेके ज़्यादा ट्रिमनि, जेके दिलि खे आबाद कनि। सॼी दिलि वेरान अथई गुनाहनि सां। हज़रत अबू बकर सिद्दीक़ तो फरमाए फ़इन लम तबकू फ़तबाको, रोई न सघो त रोअण जहिड़ो मुंहुं कयो, अल्लाह बख़्शिश ॾींदो। ए अल्लाह माफ़ फरमा। ए अल्लाह क़बूल फरमा। ए अल्लाह कुरान जूं दुआऊं, हदीस जूं दुआऊं, नबियनि सिद्दीक़नि शहीदनि सालिहनि आलमनि वलियनि जूं दुआऊं सभु असांजे हक़ में, असांजे वालिदैन जे हक़ में, असांजे बच्चनि जे हक़ में, ए अल्लाह उम्मत जे हक़ में क़बूल फरमा। ए अल्लाह मुजाहिदीन इस्लाम के गालिब फरमा। ए अल्लाह असांखे दीदे कुसूर ॾे, हर कंहिंखे पंहिंजा ऐब नज़र अचनि। ए अल्लाह पंहिंजी मोहब्बत जे क़ाबिल बणाना। ए अल्लाह तुंहिंजी रहमत जो तोखे वास्तो, अल्लाह तू तो उनखे भी माफ़ कयो जो 100 क़त्ल कया। अल्लाह तुझे कुरान पाक जे ख़त्म जी तकरीब आ। या अल्लाह इन कुरान जे सदके कबूल फरमा। तौबा कयो, अस्तगफिरुल्लाह पढ़ो आवाज़ सां, आवाज़ कयो, तौबा कयो, तौबा कयो। सब काई ज़बान ख़ामोश न हुजे। वॾे आवाज़ सां तौबा कयो, वॾे आवाज़ सां। आवाज़ सां इस्तग़फ़ार पढ़ण भी सुन्नत में साबित आ। वॾे आवाज़ सां इस्तग़फ़ार पढ़ो। अस्तग़फिरुल्लाह रब्बी। फ़कीर कासिम अब्दुल जलील जिन भी जलसो करायो, अल्लाह सभिनी जूं मेहनतूं, कुर्बानियूं, ख़र्च, चंदो सॼो क़बूल कर, पंहिंजे रहमत सां क़बूल कर। हे अल्लाह मौत जे वक़्त असां सभिनी जे ज़बान ते जारी हुजे ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाणे मां सूरतुनि जो तर्जुमो कंदुसि, तव्हां गौर सां ॿुधो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह जे नाले सां जेको सब ते मेहरबान, सब खां वॾो मेहरबान, जेको बेहद मेहरबान, निहायत रहम करण वारो। अर्रहमानिर रहीम, सब ते मेहरबान, सब खां वॾो मेहरबान। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। ए प्यारा नबी चओ तो वो अल्लाह अकेलो आ, अल्लाह समद, अल्लाह बेपरवाह आ, बेनियाज़ आ, सब उन जा मोहताज, वो कंहिंजो मोहताज न है। वो वाहिद भी आ, अहद भी आ। वाहिद माना अकेलो, उन जो सानी न है। अहद माना उन जा उज़वा न आहिनि, उन जा जुज़ न आहिनि। अल्लाह समद, अल्लाह बेनियाज़ ऐं बेपरवाह आ। लम यलिद वलम यूलद, न उन कंहिंखे ॼणियो ऐं न उहो पाण ॼणियो भयो, न उन जो को बच्चो, न उन जो को वालिद अम्मा। वलम यकुल लहू कुफुवन अहद, उन जो को सानी न है, उन जो को मट न है, उन जो को बराबर न है, कोई उन जहिड़ो न है। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह जे नाले सां
जेको सब ते मेहरबान, सब खां वॾो मेहरबान। कुल अऊज़ु बिरब्बिल फलक, ए प्यारा नबी चओ मां पनाह में तो अचा रब्बिल फलक, सुबह जे रब जे पनाह में तो अचा। मां उनको पनाह तो घुरा जे सुबह पैदा कयो आ। मिन शर्रि मा खलक, हर उन शइ जे शर खां, बुराई खां जेका उन पैदा कई आ। व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब, ऐं अंधेरी रात जे बुराई खां जॾहिं उहा रात छांइजी वञे। व मिन शर्रि नफ़ासाति फ़िल उक़द, ऐं उन्हनि फूकींदड़नि औरतुनि जादूगरनि जे शर खां जेके गंढनि में जादू थियूं कनि, जिन हुज़ूर ते जादू कयो। व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद, ऐं साड़ीले जे शर खां जॾहिं उहो साड़ करे। मां अल्लाह जे पनाह में तो अचा। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्लाह जे नाले सां जेको सब ते मेहरबान, सब खां वॾो मेहरबान। कुल अऊज़ु बिरब्बिन नास, ए प्यारा नबी चओ मां पनाह तो वठा माण्हुनि जे रब जी। मलिकिन नास, जेको सभिनी इंसाननि जो बादशाह हुआ। बादशाह केर? अल्लाह जो नालो बुलंद आवाज़ सां, तबारक अस्मु रब्बिक, अल्लाह जे नाले में बरकत आ। शहनशाह केर? बादशाह जो बादशाह केर? हकीकी बादशाह केर? जंहिंजी बादशाही असल का है, अबद ताईं हमेशा का हुई, हमेशा रहदी। सभिनी बादशाहन जो हकीकी बादशाह केर? मलिकिन नास, माण्हुनि जे बादशाह जी पनाह तो वठा। इलाहिन नास, जेको माण्हुनि जो माबूद आ। इलाह चइबो आहे जेके मुश्किल में सॼो वञे। मुश्किल कुशा केर? मिन शर्रिल वसवासिल खन्नास, वसवसो विझंदड़ जे शर खां, यानी शैतान जेको अल्लाह जो जिक्र ॿुधी पुठिते हटी पवंदो आहे, भॼी वेंदो आहे। अल्लाह जो नालो ॿुधी अल्लज़ी वसविसु फी सुदूरिन नास, जेको वसवसा विझंदो आहे इंसाननि जे दिलनि में। मिनल जिन्नति वन नास, चाहे जिनन मां हुजे चाहे इंसानन मां हुजे। मां सभिनी जे बुराई खां, हसद खां, साड़ खां, वसवसन खां, हर शर ऐं बुराई खां अल्लाह जे पनाह में तो अचा। पनाह ॾियण वारो केर? तर्जुमो तव्हां ॿुधो। अॼु क़ुरान जो तर्जुमे जो दर्स पूरो थियो। मां शुक्र थो कयां अल्लाह जो, हिन नौजवान के हिन बरहड़ी में अलहम्द खो वन्नास ताईं दर्स क़ुरान बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज केडी सादत आ तहांजी जो एडी खुश नसीबी। 3.5 साल यो कुरान जे इल्म जो सफर हलियो। अल्लाह ताके इख्तिताम में वेहण जी तौफीक अता फरमाए। मां बयान मुख्तसर कंदुसि, तव्हां जे तवज्जो जी जरूरत आ। पहिरों नंबर गाल, सैयदुल मुफस्सिरीन अब्दुल्लाह बिन अब्बास, सैयदुल मुफस्सिरीन सहाबी अब्दुल्लाह बिन अब्बास जिनकी कब्र ताइफ में आ। सहाबिन मो सब खां वॾो कुरान जो माहिर अब्दुल्लाह बिन अब्बास तो फरमाए, थोरो गौर सां ॿुधजो। हिकिड़ो माण्हू अलहम्द खां वन्नास ताईं कुरान तो पढ़े, तिलावत तो करे, पर तर्जुमो नथो समझे, तदब्बुर नथो करे। ऐं ॿियो बकरा ऐं आल इमरान तो पढ़े, पर तर्जुमे सां सोचे करे तो पढ़े। इन बकरा आल इमरान पढ़ण वारे जो सवाब पूरे कुरान जी तिलावत को ज्यादा है। सुभान अल्लाह ते पाबंदी है। कुरान जी समझ, तर्जुमो, तदब्बुर, सोच, इन जो सवाब केतिरो ज्यादा है। इन ही हदीस में आ, हिकड़े बकरा आल इमरान पढ़ी पर तिलावत कई समझई न, तर्जुमो न पढ़ई। ऐं बे अल कारिया इज़ा ज़ुलज़िला जड़ियूं नंढियूं सूरतूं पढ़ियूं पर तर्जुमो भी पढ़ियई। अल्लाह जो कसम अल कारिया इज़ा ज़ुलज़िला वारे जो सवाब बकरा आल इमरान जे तिलावत को भी ज्यादा है। चो न सुभान अल्लाह। अफला यतदब्बरून कुरान, अल्लाह तो फरमाए कुरान में गौर छो नथा कयो, कुरान के समझण जी कोशिश छो नथा कयो, कुरान जो तर्जुमो छो नथा पढ़ो। चो इंशाल्लाह कुरान सिखंदासीं, चो इंशाल्लाह कुरान जो तर्जुमो पढ़ंदासीं। बुलंद आवाज़ सां मुजाहिदो। मां 3 ॻाल्हियूं बयान कंदुसि, सिर्फ़ 3 ॻाल्हियूं। पहिरों नंबर ॻाल्हि, हिननि 2 सूरतुनि जो मतलब छा है।
जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते यहूदिन जी औरतन जादू कयो। जादू 11 गंढिन में कयो वयो। खजूर आहे न, इन जो जेको अंदर गोधो थींदो आ उन खे ऐं साईंजन जा वार हथ करे उन में 11 गंढियूं ॾेई उन खे हिकिड़ो खूह हुयो उन जे तरे में उहो पूरियो वियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन ते उन जादू जो एतिरो असर थियो जो साईंजन जी तबियत में कब्ज़ थी वियो। का ॻाल्हि करे छॾींदा हा, महसूस थींदो त शायदि इहा ॻाल्हि मां न कई आहे। तबियत में घबराहट ऐं परेशानी थी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन इंतहाई परेशान थिया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन ख्वाब ॾिठो, फरिश्तो पेरा दी खां बि आहे, सेरा दी खां बि आहे। हिकिड़ो फरिश्तो ॿिए खां पुछे थो हिन ते छा थियो आहे? चई हिन ते जादू थियो आहे। जादू कंहिं कयो आहे? फलाणे यहूदीअ जे औरतुनि कयो आहे, धीअरुनि कयो आहे। जादू काथे कयो वियो आहे? फलाणे खूह जे तरे में कयो वियो आहे। जादू छा सां कयो वियो आहे? सॼो तरीक़ो ॿुधाए नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे इशारो कयो वियो। उन वक़्तु हे 11 आयतूं नाज़िल थियूं उन जादू जे ट्रोड़ जे लाइ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के वो पूरो मंजर दिखारियो वियो। साईं जन उन खचीअ जे तरे मां वो जादू थियल उहे शयूं खयूं ऐं उन्हनि गंढियुनि खे साईं जन हिकु हिकु आयत पढ़नि पिया ऐं अल्लाह जे कुदरत सां उहे गंढियूं खुलंदियूं पई वञनि। साईं जन जी तबियत में बहाली अची वई ऐं जादू जो असर ख़त्म थी वियो। इहो मां मुख़्तसर ख़ुलासो बयान कम जी तव्हां अवाम जेके वीचारा ज्यादा पढ़ल लिखल ना आहिनि जी तव्हां समझी सघो। बिल्कुलु मुख़्तसर मालूम थियो त हे सूरतूं ये जादू जे हिफ़ाज़त जो तरीक़ो है। जेको खजानो हुजे के वो खजानो ॾिनो वञे, पोइ आख़िर में उन खजाने जे हिफ़ाज़त जे लाइ उनखे तालो ॾिनो वञे, चाबी ॾिनी वञे उन खजाने जी हिफ़ाज़त जे लाइ। बिल्कुलु इहा मिसाल उलमाए किराम लिखी आहे त क़ुरान करीम इल्मन जो खजानो, रूहानियत जो खजानो, सवाब जो खजानो, अल्लाह जे उलूम वही जो खजानो। अल्लाह आखिर में इन खजाने मां हिफ़ाज़त जो तरीक़ो ॿुधायो त जेको इंसान चवे थो त मां पंहिंजी ईमान जी हिफ़ाज़त कयां, रूहानियत जी हिफ़ाज़त कयां, जिन्ननि शैताननि जेके नज़र नथा अचनि उन्हनि जे शर खां बचां, वो इन बिन सूरतुनि के पांजो मामूल बढ़ाए। अल्लाह जो कसम वो शैतान जे शर खां, हासिदन जे हसद खां, शैतानी असरात खां महफूज थी वेंदो। के आमिल जे तरफ वञण जी ज़रूरत ना है। ये हिफ़ाज़त जे लाइ ये 2 सूरतूं पढ़ो ऐं पढ़ी पांजे मथो दम कयो। अगोले तव्हां पढ़ियूं हाणे शुरू करे पांजे जिस्म खे मलियो। ये सूरतूं तव्हां पढ़ियूं हाणे पांजे जिस्म खे मलियो। ये हुज़ूर साईं सुन्नत आहे। सजी जिंदगी आका ये सूरतूं पढ़ी पांजे मथो दम कंदा हुया। आखिर में जॾहिं न पिया पढ़ी सघनि कुराड़प थी वई। अम्मा आयशा ये सूरतूं पढ़ी हुज़ूर साईं जे हथनि ते दम करे वरी इहो ई मामूल कयो। माना इन्हनि सूरतुनि जो वज़ीफ़ो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कॾहिं बि तर्क न आहे कयो। आहे को इरादो करे त मां इंशाअल्लाह इन्हनि 2 सूरतुनि खे पंहिंजो वज़ीफ़ो अमल बणाईंदुसि। मां बिल्कुलु शॉर्टकट चंद मुख़्तसर ॻाल्हियूं तव्हांजे अॻियां अर्ज़ रखंदुसि। पहिरों नंबर ॻाल्हि, मोहतरम दोस्तों, भाइरो ऐं बुज़ुर्गो, क़ुरान पाक जो इल्म सिर्फ आलिमन जे लाइ न आहे, क़ुरान सभिनी जे लाइ आहे। चो क़ुरान ज़बान सां त चो क़ुरान। असां सभु इरादो कयूं त इंशाअल्लाह क़ुरान सिखंदासीं। क़ुरान जो तर्जुमो पढ़ो। आलिम सगो रखे चो अज सही सूरह नबा जो तर्जुमो ॿुधाए। अज सुबह जी नमाज़ को पोइ मां अल्हम्दुलिल्लाह सुबह जी नमाज़ में सूरह नबा पढ़ियमि, पोइ जो तर्जुमो पढ़ियमि त सूरह नबा जो मक़सद छा आहे। इन में अल्लाह तबारक व तआला केतिरा पंहिंजा कुदरत जा दलील ॿुधाया आहिनि। मुशरिकीन मक्का जी शिरक कंदा हुया, ईअं मरण खां पोइ उथण वारी ज़िंदगी जो बास बादल मौत जो
जेके आखिरत वारी जिंदगी आ उन जो इनकार कंदा होया। अल्लाह से पांजे कुदरतुन जो बयान कयो, अलम नजलिल अर्ज़ मिहादा वल जिबाल औतादा व खलकनाकुम अज़वाजा। जमीन के कह बनायो, आसमान के कह बनायो, मीह कह वसाया, ताके नर मादी कह बनायो, ताजी निंद्र नहीं ताजा थक केर तो लाहे। वजलना सिराजम वहाजा, हे चमकंदड़ ॾीओ सिच के बनायो। जेको अल्लाह पांजे कुदरतन सां इन पूरी कायनात के हलाए सके थो, जेको अल्लाह असां के मिट्टी मां पेशाब जे कतरे मां इंसान ठाहे सके थो, वो अल्लाह कादिर आ। जो अल्लाह से असां के मौत ॾेई वरी जिंदा करे, चो अल्लाह कादिर आ। चो अल्लाह बाबा हिकिड़ी कंपनी कार ठाहे थी, उहा कार खत्म थी वने, कंपनी दोबारा कार ठाहे सके थी या न? अब ॻाल्हायो तो सही। बाबा हिकिड़ी मोबाइल ठाही, उहा मोबाइल आवाज भरियो, तस्वीर न भरियो। मां तस्वीर के पसंद न तो कया, तवा के अर्ज तो कया, हिकिड़े मोबाइल ठाही, उहा मोबाइल खत्म थी वने, उहा कंपनी दोबारा मोबाइल ठाहे सके थी या न? ॻाल्हायो। पोइ जे अल्लाह तव्हां असांखे ठाहियो, उहो अल्लाह असांखे मौत ॾेई वरी दोबारा जिंदा करे सके थो या न? ॻाल्हायो तो सही। हर गया है के ज़मीन रोयत वहदहू ला शरीक लहू गोयत। जेको सलो ज़मीन मां फुटे थो, लोह विझ त बि ॻरी वेंदा। इन सले खे क़रार हे कणक हे चांवरनि जा खज़ाना ॾेई खुराक जी शक्ल ॾेई ज़मीन मां ॿाहिरि कढण वारो केरु? इन मिट्टीअ मां खुराक ॾियण वारो केरु? अल्लाह जी कुदरत जा दलील। वफी अनफुसिकुम अफला तुबसिरून। अल्लाह तो फरमाए ताजे वजूद जे अंदर मुझे कुदरत जो निशानियूं आहिनि। छाता अल्लाह जो नालो खणो तो सही। मुझो मकसद ही खुदा जो क़िस्म आहे, हिन वक्त अल्लाह जो नालो खणाइण हूंदो आहे, त अल्लाह जो नालो तो खणो। बाबा हिकिड़ो अंधो आहे, नथो ॾिसे, तू ॾिसे थो, दीद रखण वारो केरु? हिकिड़ो बोड़ो आहे, हिकिड़ो गूंगो आहे, हिकिड़ो पागल आहे, हो ॿुधे नथो, हो ॻाल्हाए नथो, हो सम्झे नथो, हो टुंडो मंडो हले नथो। तू ॿुधे भी थो, तू ॾिसे भी थो, तू ॻाल्हाए भी थो, तू सम्झे भी थो, तू घुमे भी थो। ये सब नेमतूं ऐं उज़वा ॾियण वारो केरु? छा इहो अल्लाह मौत ॾेई वरी दोबारा ठाहे सघे थो या न? अब ॻाल्हायो तो सही। मां टे ॻाल्हियूं जेके बयान कंदुमि। पहिरों नंबर ॻाल्हि मुंहिंजी सम्झो, छोकि बाद में उलमाए किराम मौजूद हैं। सियारे जी रात आ, मां लंबो बयान कंदो भी न आहियां, तवील सफ़र को आयो आहियां, 24 घंटा सफ़र के थी चुका आहिनि। इन करे मां बयान हाणे मुख़्तसर कंदुसि। इहो वाइदो आहे फ़कीर कासिम सां, अब्दुल जलील सां, हे पारे जो दर्स रखनि, 2 पारा ख़मीस जुमे ते पढ़ाईंदुसि, इंशाल्लाह किराओ भी न वठंदुसि। वाकई हाँ, पारो पारो रखी माण्हुनि खे गॾु कयो, तो कुरान जो तर्जुमो पढ़ो, कुरान जो तफसीर पढ़ो। सूरतुल कहफ जुमे जी ॾींहुं पढ़बी आहे। वाक़ियो छा आहे? वाक़ियो तव्हांखे मालूम हुजणु घुरिजे। मुशरिकीन मक्का यहूदियुनि खां पुछो त कुझु सुवाल ॿुधायो, त हुज़ूर को सुवाल कयो। कंहिंखो पुछूं? अबा यहूदियुनि खां पुछो। कंहिं मुशरिकीन मक्का अॻियनि किताबनि मां इब्रानी सुरियानी ॿोली में हुया। हुज़ूर साईं उहे किताब कोन पढ़िया, उहा ॿोली आखा कोन पिया ॼाणनि। यहूदियुनि 3 सुवाल ॿुधाया। ज़ुल्करनैन जो वाक़ियो छा आहे? वो पूरी मुल्क कायनात ते, पूरी दुनिया ते बादशाही करण वारो केरु हो? रूह जी हकीकत छा आहे? ऐं जेके माण्हू गार में छुपिया ऐं सुम्ही पिया, उन्हनि जो किस्सो छा आहे? ये 3 सुवाल यहूदियुनि सेखारिया मुशरिकीन मक्का के। हुज़ूर साईं को पुछूं, जो सचो नबी हूंदो थी ॻाल्हियूं त अॻियनि किताबनि में आहिनि, त ॿुधाए वेंदो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, सुभाणे ॿुधाईंदुसि। वही अचण बंदि थी वई। वही अचण, साईं जन परेशान। 2 ॾींहं भी वही न आई, 3 ॾींहं भी वही न आई। रोज़ानो जो मामूल जिब्राइल ईंदो हो। अल्लाह से आयत नाज़िल कई, ला तक़ूलन्न लिशैइन इन्नी फाइलुन ज़ालिका गदन इल्ला यशा अल्लाह। ए प्यारा नबी, कदे भी न चवंदो कर तो सुभाणे मां हे कम कंदुस, हीअं चवंदो कर त इंशाअल्लाह कंदुस। अब चओ छा चवंदो कर? इंशाअल्लाह ॿुधाईंदुस। तो इंशाअल्लाह कोन चयो, इन करे जिब्राइल न आयो। अगना जेको भी मुस्तक़बिल में आईंदे ज़माने में को कम करणो हुजे त छा चवंदो कर? अब चओ त उनको पूरी सूरत नाज़िल थी। यो ज़ुल्करनैन जो वाक़ियो, रूह जी हकीकत, तो रूह अल्लाह जो अमुरा
वो बादशाह जैन पूरी दुनिया ते बादशाही कई वसूल करने ना असहाबे कहफ जो किस्सो बुधायो वियो। असहाबे कहफ जो किस्सो छा है हर मुसलमान के मालूम हुजण घुर्जे। दकियानूस बादशाह हो अब नालो छा ओ माण्हुनि खे शिरक ते मजबूर पो करे। कुछ नौजवान 7 ॼणा ऐं हिकिड़ो कुत्तो उन जी हिफ़ाज़त थियो उहे भॼी निकिता एक गार में पनाह वरतऊं। अल्लाह जी कुदरत 309 साल निंड वठी वेन चो सुभान अल्लाह। जने 309 साल सुता रहा जाग थियन उनखे इहो भी पतो न पयो त अधु ॾींहुं गुज़रियो या ॾींहुं गुज़रियो। चो सुभान अल्लाह। असहाबे कहफ वारा वली आहिनि। इन्नहुम फित्यतुन आमनू बिरब्बिहिम वज़िदनाहुम हुदा वरबतना अला कुलूबिहिम। ये नौजवान होया ये ईमान वारा होया अल्लाह उनके ईमान में वधाए छड़ियो। वरबतना अला कुलूबिहिम रब्ते कल्ब छा के चइबो आ थोरो तवज्जो कयो खुदा जे वास्ते। रब्ते कल्ब ईमान जो उन आखिरी इंतहा जो नालो आ। जने रब्ते कल्ब मिलंदो आ त दिल में ईमान निकरंदो ना है दिल में कुफ्र वेंदो ना है। चो सुभान अल्लाह। दुआ करो अल्लाह सभिनी के रब्ते कल्ब अता फरमाया था करो। चो अल्लाह रब्ते कल्ब अता फरमा। ये दुआ भी साबित है। चो अल्लाह रब्ते कल्ब अता फरमा। दिल में ईमान निकरे न ऐ दिल में कुफ्र। ये वली आहिन ये वली आहिन पर वलियन के पांजे जान जो पतो ना है पो वलियन के जहान जो पतो की पौंदो हर शे जो पतो सिर्फ के अल्लाह जो नालो तो खणो। असहाबे कहफ वारा ये 309 साल निंड में रहा उठा कद है थोरो तवज्जो कयो। एड़ो बादशाह हो 3 सदियूं गुजरी वयूं वो वरी उते ही मुसलमान बादशाह हो जाते दकियानूस मुशरिक होयो। अल्लाह जी कुदरत तिलकल अय्याम नुदाविलुहा बैन अन्नास अल्लाह ॾींहनि खे फेरींदो रहंदो आ। चो न सुभान अल्लाह। 3 सदियुनि खां पोइ वो बादशाह वरी माण्हुनि खे समझाए पो त बाबा मरण खां पोइ उथण यकीनी आ। चो मरण खां पोइ उथण। कुछ नौजवान होया वो चन पिया न सही है गाल असा के समझ में नथी अचे असा के दलील ले नबी मौजूज़ो ॾेखारींदो आ वली करामत ॾेखारींदो आ असा के की यकीन अचे त मरण खां पोइ वरी उथंदासे। बादशाह अल्लाह जो वली हो रात जो ॾाढियूं दुआऊं घुरी अल्लाह को दलील दे। ए अल्लाह मान के की समझाया मां नबी त ना आया ए अल्लाह मूंखे वही त ना है ए अल्लाह मां तुझो बानो आ तू सबरी जी ॿुधंदो आ वो काने कुदरत जो को मुजाहिरो को मंजर ॾेखार। अल्लाह जी कुदरत बे ॾींहं ते जेनी उन दुआ घुरी ही उहे उथी पिया। चो बुख जो लगन उनके खबर कोन ही चो बाबा वञो वञो बादशाह जो ख्याल कजो हलाल गोश्त वठजो। उहे आया त छा मंजर मटिजी आ 300 साल को पोइ छा हूंदो। माण्हुनि जो ॾिठो केर केर ॾिसूं अड़ी पैसा त की आहा रकीब उन तख्ती ते नारा लिखियल होया। हाय है उहे माण्हू जेके ॿुधंदायूं त 300 साल पहिरां गुम थी विया पकड़े बादशाह ॾे वठी आया। बादशाह उन्हनि माण्हुनि खे सम्झाइण जी कोशिश पियो करे जेके चवनि पिया त मौत खां पोइ ॿी ज़िंदगी। चओ न सूरत तवज्जो नाहे उहे जो आया वार वॾा न वॾा शक्लूं अजीब कपड़ा मेरा पैसा उहे 300 साल पहिरियों जा। बादशाह ॾिसी चो बाबा तव्हां चओ पा न त मरण खां पोइ की उथंदासे ॿुधायो त हिन खे 309 सालनि खां पोइ कंहिं उथारियो। अल्लाह जो नालो त खणो। घट में घट ईमान मुफसल तहां के याद हुजण घुर्जे खुदा जे वास्ते। सिर्फ ईमान मुफसल तो चओ छो तो फर्ज दा मूंसां गॾु पढ़ो आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर वल कद्र खैरिही व शर्रिही मिन अल्लाह तआला वल बास बादल मौत। मां अल्लाह ते ईमान थो आणिया। चओ मलाइकनि ते ईमान थो आणिया किताबनि ते ईमान थो आणिया क़यामत जे ॾींहं ते ईमान थो आणिया तक़दीर ते ईमान थो आणिया ऐं मौत खां पोइ वरी नई ज़िंदगी ॿीहर उथण ते ईमान थो आणिया। तव्हां मूं केरु आहे जेको वाइदो करे त मां पंहिंजे बच्चनि खे ईमान मुफ़सल यादि कराईंदुसि। वाइदो बस हाणे ॿियो नंबर ॻाल्हि कयां बस हाणे 5 मिंटनि में मुंहिंजो वाइस पूरो थींदो। हिन वक़्त जी वॾे में वॾी साज़िश सम्झो क़ुरान मुंहिंजे अॻियों
यहूदन जी, दीन जे दुश्मनन जी, मुल्हिदन जी वडे में वडी साज़िश आहे त आलमन के बदनाम कयो। कंहिंखे बदनाम कयो? मोबाइल के जरिए, नेट के जरिए। हे ॾिसो मौलवी छा थो करे, हे ॾिसो मौलवी छा थो करे। हाँ यार मौलवी सही ना आहिनि, मौलवी भला ना आहिनि, मौलवी जो किरदार ठीक ना है। इहो इन जरिए सां यहूदी आलमन खां अवाम के मुतनफिर था कन। जवाब खुदा जो कसम बुद्ध रब जो कसम इंशाअल्लाह मुतमइन थी वेंदे। अब मुल्क में 6 लख गाड़ियों हुजन, घणियों थोरो ता ॻाल्हायो न समान पूरो कर जल्दी। 6 लख गाड़ियुनि मां अॼु मुल्क में 6 एक्सीडेंट थिया। छा तव्हां गाड़ियूं बंदि कराईंदव? तव्हां रोड बंदि कराईंदव? न। 6 लख गाड़ियुनि मां हिक ॾींहं में 6 एक्सीडेंट थी सघनि था। मसलन पाकिस्तान जे अस्पतालनि में 6 लख मरीज़ आहिनि। घणा? अब ॻाल्हायो त सही। 6 लख मरीज़नि मां अॼु अस्पतालनि मां 6 मरी विया। तव्हां अस्पतालनि जे ख़िलाफ़ तारीख़ हलाईंदव? तव्हां डॉक्टरनि के खिलाफ गाड़ियूं ॾींदव? न। 6 लख मरीज़नि मां 6 मरी सघनि था। 6 लख गाड़ियुनि मां 6 गाड़ियूं तबाह थी सघनि थियूं। त सिर्फ विफाक में हिन साल जेके आलिम ऐं तालिब ऐं आलिमात न्याणियूं इम्तिहान थियूं ॾियनि उन्हनि जो तादाद अल्हम्दुलिल्लाह 6 लख है। अल्हम्दुलिल्लाह तो घणा तालिब इन वक्त इम्तिहान था ॾियनि, उहे घणा आहिनि? ॻाल्हायो न थोरो, तव्हां सभु जवाब ॾियो न। 6 लख। मां तव्हांखो पुछां थो हुज़ूर जे मजलिस में मुनाफ़िक हूंदा या न? ॻाल्हायो त सही। बाबा उनखे ॾाढियूं पटका बि हूंदा या न? पोइ छा मुनाफ़िकनि जे करे साहबा खे ॻाल्हाइबो? ॻाल्हायो त सही। पोइ जेकॾहिं 6 लखनि मां 6 हिकिड़ा बदअमल पैदा थिया, फासिक पैदा थिया ऐं उनजो किरदार मुनाफ़िकाना थियो, जिन जी शक्ल त आलमन जहिड़ी आहे, उनजो बातिन आलमन जहिड़ो न आहे, त उन्हनि शहन गुनाहगारनि जे करे 6 लख आलमन सां नफ़रत न कंदासीं। चओ हुज़ूर जे वारिसनि सां मोहबत कंदासीं। चओ हुज़ूर जे आलमन ऐं हाफ़िज़नि सां बुलंद आवाज़ सां अल्लाह सां वाइदो कयो। हुज़ूर जे मुसल्ले जो वारिस आहे, हे तरावीह तो पढ़ाए, हे तोखे पाक दमनी जो दर्स तो दे, हे तोखे तौहीद तो सिखारे, हे तुझे बच्चन के अब्बे अम्मा जो अदब तो सिखारे, हे तुझे औरतुन के पर्दो तो सिखारे। तोखे मौलवी जो किरदार नजर न तो अचे। हो मोड़ा इलियास तबलीगी मदरसे जो तालिब इल्म किरोड़न मानुन के तौबा ताइब तो बनाए। हो मुल्ला उमर मदरसे जो तालिब इल्म पूरी दुनिया के कुफर सा लड़े तो 20 साल लड़े तो उनका पेरा रूसन सा मुजाहिद लड़न था। 40 साल के जंग का पो हे मदरसे जो तालिब इल्म दुनिया के कुफर के शिकस्तों ने तो के मदरसन जो किरदार नजर न तो अचे। हो मुफ्ती महमूद, हो मुफ्ती आजम पाकिस्तान, हो असांजे कायद जो बाबो 100 साल तहरीक थी हले। अहरार खत्म नबूवत जी 10,000 शहीद था थियन लाहौर में, पर मुफ्ती साहब कौमी असेंबली में पांजे इल्म सा, दलाइल सा, हिकमत सा, पांजे मुताले सा उन्हनि काफरन के कौमी असेंबली में काफर करार तो दे। जो यो सब कुछ मुझे अल्लाह जो फजल है। नारे तकबीर। उलमाए हक उलमाए देवबंद कायदे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजल रहमान। ऐं 3 नंबर गाल जेकी आखिरी गाल है, अल्लाह जो कसम मां 23 साल तकरीरूं कयूं आहिनि। हर तकरीर जो मुंहिंजो मक़सद इहा ई ॻाल्हि आहे जेके हाणे बयान थो कयां। दुआ घुरो अल्लाह मूंखे तव्हांखे सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ ॾे। हे परेशानी छाजे करे आहे? हे बोरियत छाजे करे आहे? हे तोखे निंड छो नथी अचे? हे तू परेशान छाजे करे आहे? मुसलमान भी समझे तो पैसो वधंदो तो परेशानी वेंदी, गलत तो चवे। यहूदी, ईसाई, यूरोपी, अमरीकी, बरतानिया वारा 100 साल तो को मथे हिन, यूरो वारा, पाउंड वारा, डॉलर वारा 100 साल तो को तरक्की में हिन, पर खुदकुशी खुदा जो कसम उते ज्यादा है। चो खुदकुशी उते ज़बान सा चो, डिप्रेशन उते। मुझे उस्ताद शेखुल इस्लाम मुफ्ती तकी उस्मानी साहब फरमायो सब का ज्यादा खुदकुशी यूरोप में है, परेशानी उते ज्यादा है। निंद्र बगैर दवा उनके नथी अचे। परेशानी पैसे जे करे ना है, परेशानी अल्लाह जो जिक्र न करण जे करे आ। हाँ कुरान में लिखियल मन आरज़न जिक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका।
क्या मजीदी मां उनके अंधो करे उथारींदुसि जेको मुझो जिक्र खे पुठी तोड़े निमाज खे इबादत खे के रूह के खुराक नथी मिले अल्लाह तो चे मानो के परेशान कंदुस परेशानी जो वजह अल्लाह जो कसम पैसो ना है परेशानी जो वजह अल्लाह जे इबादत का दूरी आ। आखिरी गाल मुझे साईं बेरवान रहमतुल्लाह अलैह ने एकड़ो मानू आयो किसी बोरियत नथी वने साईं चयो तो उनजो जवाब है आ तो तुम्हें हैवानियत भी आ मलकूतियत भी आ जिस्म भी आ रूह भी आ जो जिस्म के खाराए थो ऐ तू रूह के खुराक नथो दे अल्लाह जो जिक्र इबादत नथो करे निमाज नथो पढ़े जी साईं जन घोड़े मुके निमाज की गाल कही इन निमाज न पढ़ जे करे तू परेशान हा रूज़ महशर की जान गुदाज बुवत अव्वली पुरसशे निमाज बुवत क़यामत जदी पेरो पेरो पुछाणो निमाज जो थींदो जो इंशाल्लाह निमाज पढ़ंदा से साईं बेरवारन के एक शख्स जो सही जिक्र जी तौफीक ही नथी मिले जिक्र मुको नथो थे गिला थे थी तनकीद थे थी जिना थे थी बदनजरी थे थी सब गुनाह थियन था जिक्र नथो थे साईं फरमायो इस्तहवज़ अलैहिम शैतान फअनसाहुम जिक्र अल्लाह जिन मथो शैतान मुसल्लत थी वेंदो आ उनन को जिक्र इबादत नाहे थी दो तुझे मथो शैतान गालिब अची वियो साईं जन जी मौजूदगी में मूंखे ॻाल्हाइण मुनासिब ना है पर आखिरी गाल बुधाया तो खुदा के वास्ते इन गाल के समझो कामयाब केरा नाकाम केरा कुरान कामयाब के तो चे कुरान नाकाम के तो चे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वल अस्र इन्नल इंसान लफी खुस्र इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस सब्र सब नुकसान में कामयाब हुए जिनमें चार शयूं हुजन ईमान हुजे कलमो शरीफ पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल सब 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 कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान हुजे अमल सालेह हुजे हक जी तबलीग हुजे ऐं सब्र ऐं शुक्र हुजे सब्र वारो ईमान वारो तबलीग वारो अमल वारो कामयाब आ नाकाम केरा इन ही सूरत सां गद बी सूरत में आ वैलुल लिकुल्लि हुमज़तिल लुमज़ा इन ही सूरत सा गद मुफस्सिरीन लिखियो हो कामयाब इंसान जो सिफात है नाकाम इंसान जो सिफात हलाकत आ उन जेला देखो ए बथो गोले ए बथो बयान करे सिर्फ बियन जा ऐब गोलण बियन जा ऐब बयान करण के जी खूबी नजर तो के नथी अचे तो के सबनी जा ऐब था नजर अचन तो के पाजू खूबी थी नजर अचन ऐब गोलण वारो ऐब गो ऐब जो अल्लाह तो चे इन जेला हलाकत आ यो नाकाम इंसान आ मुजद्दिद अलिफसानी शेख अहमद सिरंदी फरमाए तो कामयाबी जो वडे में वडो दलील है या इंसान में दीदे कसूर पैदा थे माने इंसान के पांजा ऐब नजर अचन दुआ घुरो अल्लाह करे मुखे मुझा ऐब नजर अचन तवा के तहाजा ऐब नजर अचन अल्लाह से असा के बेन जो खूबियों दिखारे अल्लाह से असा के अमल साले जी तौफीक दे दरस कुरान जो इख्तिताम थियो मां ॾाढो खुश हां अल्हम्दुलिल्लाह हेडी वडी असीम तकरीब में तांजी शिरकत थी 3.5 सालन जो दरस कुरान जो सफर अज इन मजलिस में पूरो थियो इन तौफीक ते इन मजलिस ते अल्लाह जो शुक्र अदा कयो चो अल्हम्दुलिल्लाह दुनिया ते भी शुक्र कयो दीन ते भी शुक्र कयो 4 दफा अल्लाह के वा शुक्र घटता कयो पर दुनिया ते शुक्र कयो पर दीन ते भी शुक्र कयो नेकी ते भी शुक्र कयो सुभान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सलाम जो जवाब ॾियण वाजिब आ अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।